नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवा यहाँ बिशारत सुमरो आवा यहाँ संझा से धंधा से हेडलाइन से रूस जा ॿिए ॾींहुं बि यूक्रेन ते हमला जारी। रूस जी फ़ौज कीव में दाख़िल। यूक्रेन जे गादी वारे शहर कीव मां अलॻि पढ़ाइण जो सिलसिलो तेज़ थी वियो। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की चवे थो गादी वारे शहर कीव खे नथा छॾे सघूं। रूस जी फ़ौज अॼु कीव ते कब्ज़े जी कोशिशि कंदी। आख़िरी वक़्त ताईं आज़ादी लाइ दिफ़ा कंदासीं। रूस जा 80 टैंक 70 हेलीकॉप्टर्स ऐं 516 बख़्तरबंद गाॾियूं तबाह कयूं आहिनि। यूक्रेनी बचाव वारी वज़ारत जी दावा। रूस यूक्रेन ते हमले बाबति सलामती काउंसिल जे ठहराव खे वीटो करे छॾियो। सलामती काउंसिल जे 15 मां 11 मेंबरनि ठहराव जे हक़ में वोट ॾिनो। चीन भारत ऐं गॾियल अरब इमारात वोटिंग में हिसो न वरितो। गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल चवे थो रूस जी फ़ौजनि खे बैरक्स में वापसि अचणु घुरिजे। अमन खे हिकु मौक़ो ॾिनो वञे। रूस के सदर व्लादिमीर पुतिन यूक्रेनी सदर जी ॻाल्हियुनि जी आछ क़बूले वरिती। रूस जे सदारती महल क्रेमलिन जो चवणु आहे त यूक्रेनी सदर जे बयान खां पोइ सदर पुतिन ॻाल्हियुनि लाइ रज़ामंद थी वियो आहे। यूक्रेन खे मुंसक करण में ॻाल्हियूं करण जी तजवीज़ खां आगाह कयो वियो आहे। रूस तरफ़ा यूक्रेन ते हमले सबब केतिराई पाकिस्तानी बि फाथल। यूक्रेन में हैदराबाद जे इलाइक़े हुसैनाबाद जी रहवासन शागिर्दियाणी मासूमा मेमन ऐं बहरिया रोड वासी शागिर्द साकिब हुसैन कीरियो बि फाथल। MBBS जी डिग्री हासिल कंदड़ नुलैर वासी ॿ शागिर्द गुम। मोहम्मद ज़रार गुजर ऐं राजकुमार भील जो वालदेन सां राब्तो कटिजी वियो। वालदेन पारां हुकूमत खे यूक्रेन में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण में मदद करण जी अपील। यूक्रेन में लाड़काने ऐं मीरपुर ख़ास जा 4 शागिर्द बि फाथल। लाड़काने वासी शागिर्द मोहम्मद ताहा गफ़ारी वीडियो बयान जारी कयो आहे त कैफ में बमबारी बाद ट्रांसपोर्ट सिस्टम बंदि आहे। हिन सां शाहरुख अली, सैफ अली ऐं शागिर्दियाणी महाजबीन में गॾु आहे। पाकिस्तानी हुकूमत पारां PI इंतज़ामिया खे यूक्रेन में फाथल शहरनि खे वापसि आणण लाइ ख़ासि उॾामूं हलाइण जी हिदायत। CEO PIA जो यूक्रेन में पाकिस्तानी सफ़ीर सां राब्तो। यूक्रेन में फाथल 2000 खां वधीक पाकिस्तानी शागिर्दनि खे वापसि आंदो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस के 14 मरीज़ फौतन जो अंक 30,153 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 1,1209 केस रिपोर्ट। हाकारी शरह 2.25% रही। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मीडिया जे जॉइंट एक्शन कमेटी जे उहिदेदारनि जी मुलाक़ात। वफ़द पारां पीका तरमीमी ऑर्डिनेंस बाबति पंहिंजनि ख़दशनि खां आगाही। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त PP पंहिंजे मंशूर मुताबिक़ सहाफ़त जी आज़ादी जी हर शिकिल ऐं हर मवाद जी हिमायत ते क़ाइमु आहे। PP चेयरमैन पंहिंजी पार्टी खे हिदायत कई त अदालतुनि सां गॾु हर फोरम ते पीका कानून खे चैलेंज कयो वञे। हाई कोर्ट में हिकु ॼणे जो लाश हथायो। पुलिस पहुची लाश खां अस्पताल मुंतक़िल कयो।